अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पेज जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे शाय। माज़ूर ॿारनि जे सिख्या जे हिकु मर्कज़ में हिकु राति जो चंदे गॾु करण लाइ हिकु तक़रीब थी रही हुई, जंहिंमें हिकु ख़ासि ॿार जे पीउ जेका तक़रीर कई सा ॿुधंदड़ सॼी उमिरि विसारे नथा सघनि। स्कूल जे मुहबत कंदड़ अमले ऐं अज़ीमुल शान कारकर्दगीअ खे ख़िराज अक़ीदत पेश करण खां पोइ हुन पुछियो, जे ॿाहिरें असर जी दख़ल अंदाज़ी न वठे त कुदरत हर शइ बाकमाल नमूने सां करे थी। मुंहिंजो पुटु शाय ॿियनि ॿारनि वांगुरु हर शइ सिखी न सघंदो हो। खेसि ॿियनि ॿारनि वांगुरु शयुनि जी सम्झ न ईंदी हुई। मुंहिंजे ॿार में कुदरत पारां तरतीब किथे हुई। हिन ॻाल्हि जारी रखी, मां सम्झां थो त जेको ॿारु मुंहिंजे शाय जियां हुजे ऐं जिस्मानी ऐं ज़हनी हवाले सां माज़ूर बणिजी हिन दुनिया में अचे त असली इंसानियत खे पेश करण जो हिकु अहम मौक़ियो ॼण हथु अची वञे थो, ऐं उहो मौक़ियो ख़ासि उन महिल साम्हूं अचे थो जॾहिं ॿिया माण्हू उन ख़ासि ॿार सां पंहिंजे सलूक जो इज़हार कनि। हिन कुझु लम्हा सभिनी ॾांहुं निहारियो ऐं पोइ हीअ कहाणी ॿुधायई। शाय ऐं संदसि पीउ हिकु बाग़ वटां लंघिया, जिते शाय जा कुझु ॼातल सुञातल छोकिरा बेसबॉल रांदि खेॾी रहिया हुआ। शाय पुछियो, बाबा छा तूं सम्झी थो त हू मूंखे पाण सां खेॾणु ॾींदा? शाय जे पीउ खे ख़बर हुई त सभिनी ॿारनि खे ख़बर आहे त शाय हिकु ख़ासि ॿारु आहे ऐं उन्हनि मां घणा खेसि पाण सां गॾु हरगिज़ बि खेॾणु कोन ॾींदा। पर उते हिन उहो बि ॼातो पए त जे संदसि पुट खे खेॾण लाइ हिकु मौक़ियो मिलियो त संदसि एतमाद वधी वेंदो ऐं हू पंहिंजाइप महसूसु कंदो ऐं खेसि उहो अहसासु थींदो त माज़ूरीअ जे बावजूदि हू पंहिंजनि दोस्तनि वटि क़ाबिल क़बूल आहे। जेतोणीकि खेसि उमेद कोन हुई, पर त बि शाय जो पीउ ग्राउंड में मौजूदु हिकु रांदीगर सां ॻाल्हाइण लाइ अॻिते वधियो त छा शाय खेॾी सघे थो। छोकिरे हेॾां होॾां ॼणु सलाह ख़ातिर निहारियो ऐं पोइ चयाईं, असीं 6 रन्सुनि तां हारायूं पिया ऐं रांदि पंहिंजे 8हीं वारीअ में आहे। मुंहिंजे ख़्याल में हू असांजी टीम में शामिलु थी सघे थो ऐं असीं कोशिशि कंदासीं त 9हीं वारीअ में खेसि बैटिंग लाइ मोकिले सघूं। शाय टीम जी शर्ट पाए हिकु वॾी आसूदी मुर्क सां टीम लाइ ठहियल बेंचुनि ते वेही रहियो। पीउ अखियुनि में लुढ़क ऐं दिलि में मुहबत समोए परियां खेसि ॾिसंदो रहियो। पुट खे बि पीउ जी उहा ख़ुशी सम्झ में आई पए त हू खेॾण लाइ क़बूलियो वियो हो। 8हीं वारीअ जी पुॼाणीअ में शाय जी टीम कुझु रन्सूं ठाहियूं, पर वरी बि 3 रन्सुनि जी खोट हुई। 9हीं वारीअ जे विच में शाय ग्लोव्स पाता ऐं मैदान में लथो। जेतोणीकि हू परियां बीठल हो ऐं का बि शाट संदसि हिसे में न पिए आई, पर उते बीहण लाइ संदसि उत्साह बि ॾिसण वटां हो। खेसि ॼणु पक ई न पए थी त हू को ग्राउंड में ॿियनि साण बीही सघे थो। परियां संदसि पीउ जे हथनि जा लोॾा तेज़ तर हुआ। 9हीं वारीअ जे पछाड़ीअ में शाय जी टीम वरी स्कोर कयो। हाणे 2 आउट ऐं चांस साण शाय खे ई अॻिली शाट खेलणी हुई। हिन जो वारो अची वियो हो। हाणे अजीब हालत हुई। छा हू शाय खे बैटिंग करणु ॾियनि हा ऐं पंहिंजे खटण जो मौक़ियो हथां विञाइनि हा? हैरत अंगेज़ नमूने हिननि शाय खे बैट ॾिनी। हर कंहिंखे ख़बर हुई त सिर्फ़ु हिकु धक जी ज़रूरत हुई, जेको शाय लाइ जहिड़ो कर नामुमकिन हो। खेसि त उहा बि ख़बर न हुई त बैट कीअं झलिबी आहे। बाल खे धक हणी परे उछलाइण त अञा बि परे जी ॻाल्हि हुई। बहरहाल शाय मर्कज़ ते पेर रखियो। बालर उहो ॼाणंदे त अॻिली टीम रुॻो शाय जी हिमत वधाइण लाइ पंहिंजी जीत तां हथु खयूं आहे, कुझु विखूं खयूं ऐं आहिस्तड़े बाल शाय ॾांहुं उछलायईं त जीअं हू बैट बाल खे हणी सघे। पहिरियों बाल आयो। शाय कोशिशि कई पर घुसी वियो। बाल उछलाईंदड़ पिचर वरी कुझु क़दम खयां ऐं आहिस्तड़े सां बाल शाय ॾे उछलायईं। हिन वारे शाय बैट सां धक हयूं हो। शाट ज़ोरदार न हुई। बाल वापसि पिचर याने बालर ॾांहुं सिधो वियो। रांदि बसि जहिड़ो कर ख़तमु हुई। बालर लाइ ॾाढो सवलो हो त हू बाल खे हथ सां रोके हा ऐं पहिरें बेसमैन ॾांहुं उछलाए हा
त जीअं शाह रन आउट थिए ऐं मुक़ाबिलो ख़तमु थी वञे। उन जे उबतड़ पिचर उहो बॉल पहिरें बेसमैन जे मथनि खां परियां उछलाए छॾियो त जीअं संदसि को बि रांदीगर उनखे पहुची न सघे। हाणे वेठलनि ऐं ॿिन्ही टीमुनि जे रांदीगरनि रड़ियूं करणु शुरू कयूं। शाह पहिरें ॾांहुं ड्रोड़, पहिरें ॾांहुं ड्रोड़। पंहिंजी हयातीअ में शाह कॾहिं बि एॾो कोन डुकियो हो, पर बहरहाल हिन पहिरें बेस ताईं ड्रोड़ी वरितो। संदसि साह भरिजी वियो हो। हर कंहिं हाणे रड़ियूं पिणु कयूं। ॿिए ॾांहुं ड्रोड़, ॿिए ॾांहुं ड्रोड़। पंहिंजो साह संभालींदे शाह ॿिए बेस ॾांहुं भॻो। हू ॿिए बेस ताईं पहुचण वारो ई हो त सही फील्डर वटि बॉल पहुची चुको हो। उहो नंढड़े क़द जो छोकिरो हो जंहिं वटि हयातीअ में पहिरियों भेरो उहो मौक़ो आयो हो त हू शाह खे रन आउट करे पंहिंजी टीम खे खटराए ऐं हीरो बणिजे। पर हुन बि शायदि पिचर जी ज़हनी उॾाम ऐं मौक़ो सम्झी वरितो हो। हिन बि टीं बेसमैन जे मथनि खां बॉल परियां उछलाए छॾियो त जीअं उहो बि कैच न करे सघे ऐं शाह आउट न थिए। हाणे सहकंदो सहकंदो शाह हदफ़ ॾांहुं वधी रहियो हो। चइनी पासे रड़ियूं हुयूं, शाह शाह, पूरो कर, पूरो कर। हू टीं बेस ते पहुतो जिते हिन खे वकड़ वठी आख़िर ॾांहुं अचिणो हो। उते बीठल मुख़ालिफ़ रांदीगर रड़ कई, शाह टे ॾांहुं ड्रोड़, टे ॾांहुं ड्रोड़। जीअं हू टे ॾांहुं भॻो त ॿिन्ही टीमुनि जा रांदीगर सभु तमाशाई पंहिंजे पेरनि ते बीठा हुआ ऐं रड़ियूं करे रहिया हुआ, शाह करे वठि, शाह खटी वठि। शाह हदफ़ ते पहुतो, पेर रखियईं त गोड़ मची वियो। सभु भॻा ऐं पंहिंजे हीरो खे कुल्हनि ते खणी वरिताऊं। आख़िर उन पंहिंजी टीम खे मैच खटराई हुई। उन ॾींहुं गलनि ते ॻणंदड़ ॻोढ़नि खे महसूसु कंदे पी ॻाल्हि जारी रखी। ॿिन्ही टीमुनि जे रांदीगरनि हिन दुनिया खे सची मुहबत ऐं ख़ुलूस जो हिकु आला मिसाल ॾेखारे छॾियो। हिननि ॾेखारियो त मुहबत छा हूंदी आहे ऐं उहा कीअं ॾेई सघिजे थी। शाह ॿिए उन्हारे ताईं न रही सघियो। हुन उन ई सियारे में वफ़ात कई। हाणे हू हिकु यादगार हीरो बणिजी वियो हो जंहिं पंहिंजे पीउ खे एॾी वॾी ख़ुशी ॾिनी हुई ऐं जंहिं महिल हू फातिह बणिजी घर मोटियो हो त संदसि माउ जा भाकुर ऐं ॻोढ़ा बि ॾिसण वटां हुआ। उहो सभु मुहबत जो एजाज़ हो, मुहबत जेका कुझु बि करे सघे थी ऐं केर बि करे सघे थो।